हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो? ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां पंहिंजो वीकेंड सुठे तरीक़े सां गुज़ारियो हूंदो। अॼु मंडे आहे ऐं मां हमेशह चवंदी आहियां मंडे इज़ अ लेज़ी डे। ऐं वाकई मंडे त एॾो लेज़ी हूंदो आहे जो ऑफिस अचण ते, कमु करण ते दिलि न चवंदी आहे। आहिस्ता आहिस्ता रूटीन में ईंदा आहियूं, जीअं ट्यूसडे अचे, वरी वेडनेसडे अचे त पोइ लॻंदो आहे त हा हाणे असां कमु बि करे सघूं था, रूटीन में बि आहियूं। सो इंशाल्लाह ही जेको आहे मंडे सुठो गुज़री वेंदो। तव्हां सां गॾु आहियूं त बिल्कुलु सुठो गुज़रंदो। वरी सुभाणे खां रूटीन में अची वेंदासीं। सो अॼु मां तव्हांखे ॿुधायां त वर्ल्ड साइन लैंग्वेज डे आहे ऐं वीचारा जेके उहे ॿार थी विया जेके न ॿुधी सघंदा आहिनि, न ॻाल्हाए सघंदा आहिनि, त अॼु उन्हनि जो साइन लैंग्वेज डे आहे। त जीअं ॿारु नंढड़ो हूंदो आहे ऐं माउ जी झोलीअ में हूंदो आहे त माउ जॾहिं चप चोरींदी आहे त ॿारु उन जी ॿोली सम्झी वेंदो आहे त मुंहिंजी माउ जेकॾहिं मूंसां ॻाल्हाए थी, ॿुधी त न सघंदो आहे, पर हुनखे अलाह साईं एतिरो अक़ुलु ॾिनो आहे, हू पंहिंजी सेंस सां माउ जी ख़ुशबू सां सम्झी वञे थो त मुंहिंजी माउ मूंसां ॻाल्हाए थी ऐं मूंखे छा चई रही आहे। सो जीअं जीअं ॿारु वॾो थींदो आहे त स्पेशली जेके उन जा माउ पीउ हूंदा आहिनि त उन्हनि जे लाइ इहा साइन लैंग्वेज सिखणु तमामु ज़रूरी हूंदी आहे। त इलाही माण्हू सिखंदा बि आहिनि, क्लासिस बि वठंदा आहिनि, कुझु ऑनलाइन, हाणे त ऑनलाइन जो दौर बि आहे, हाणे ऑनलाइन क्लासिस बि वठनि था। यूट्यूब तां बि तव्हां सिखी सघो था। यूट्यूब ते खोड़ अहिड़ियूं वीडियोज़ आहिनि जिते तव्हां ॾिसी करे सिखी सघो था। उनखां अलावा अॼु जेको आहे पश्तून डे बि आहे, कल्चरल डे आहे हिननि जो। ऐं असांजे पठान भाउ भेणनि खे तमामु घणी मुबारक हुजे हिन ॾींहंनि जे लाइ। त अॼोके ॾींहं ते ही स्पेशली जेके हिननि जे घर में जेके डिशिस ठहंदियूं आहिनि, हिकिड़ो त दम पुख़्त हिननि जो इलाही फेमस आहे, नमकीन रोश इलाही फेमस आहे, ऐं काबली पुलाव। काबली पुलाव त असां सभिनीनि जो बि फेवरेट आहे। जॾहिं बि असां काॾे ॿाहिरि रेस्टोरेंट्स वग़ैरह में वेंदा आहियूं त असांखे कॾहिं का बिरयानी या पुलाव खाइण त दिलि चवंदी आहे, त असांखे काबली पुलाव किथे बि नज़र ईंदो आहे त असां ऑफर कंदा बि आहियूं ॿियनि खे बि, ऐं असां ऑडर बि कंदा आहियूं त भई काबली पुलाव खाइणो आहे। छो त जॾहिं उनजे मथां किशमिश, काजू ऐं जेको आहे पिस्ता, इहे इन टाइप जी शयूं हूंदियूं आहिनि, ड्राई फ्रूट वग़ैरह हूंदो आहे, त असांजे वात में पाणी अची वेंदो आहे। हींअर बि मुंहिंजे वात में पाणी अची रहियो आहे, दिलि चए थी त हींअर काबली पुलाव खाइजे। ऐं हिननि जी जेका ड्रेस हूंदी आहे, स्पेशली जेके मर्द हज़रात जेके हूंदा आहिनि, हिननि जी जेका ड्रेस हूंदी आहे ठेड़ी पाईंदा आहिनि ऐं शलवार कमीज़ जेका हूंदी आहे घेर वारी हूंदी आहे, उन ते वेस्टकोट पाईंदा आहिनि ऐं उनखां अलावा दस्तर पाईंदा आहिनि मथे ते, जीअं असां पटको जंहिंखे चवंदा आहियूं। असांजी जेके भेनरूं आहिनि उहे पेशवास पाईंदियूं आहिनि, जेके उन्हनि जी हिकिड़ी ड्रेस हूंदी आहे, एम्ब्रॉयडर्ड ड्रेस हूंदी आहे, उन्हनि ते जेको आहे शीशे जो कमु थियलु हूंदो आहे ऐं कुझु मशीन जो कमु थियलु हूंदो आहे, कुझु हथ जो कमु थियलु हूंदो आहे, ज़री जो मोतियुनि जो कमु थियलु हूंदो आहे, त ॾाढा सुहिणा लॻंदा आहिनि। सो अॼोको ॾींहुं तव्हांखे तमामु घणो मुबारक हुजे। अॼु असां वटि ज़बरदस्त गेस्ट आहिनि। सभिनि खां पहिरियां जेको मां तव्हांखे तारुफ़ कराईंदसि उन्हनि जे लाइ पहिरियां मां तव्हांखे ॿुधायां त हींअर KTN जी स्क्रीन ते तमामु जल्द तव्हां हुनजो हिकिड़ो ड्रामो ॾिसण वारा आहियो एज़ अ डायरेक्टर मलका, जेको 26 क़िस्तनि ते मुश्तमिल हूंदो। ऐं इन्हनि जो जेको राइटर आहे अरबाब गोपांग आहे। उनखां अलावा पाकिस्तान जी पहिरीं वीडियो फिल्म मेहरबान हिननि ठाही हुई, जेका एज़ अ प्रोड्यूसर ऐं एक्टर हिननि कमु कयो हुयो। 1986 में इहा आई हुई। ऐं उनखां अलावा जेको पहिरियों प्रोड्यूसर जेको हिननि जेका हिकिड़ी टेलीफिल्म ड्रामो जेको हिननि प्रोड्यूस कयो हुयो STN ते, सिंधी फर्स्ट रीजनल ड्रामा सीरियल एवज़ो, ऐं उहो 1996 में आयो हुयो। प्रोड्यूसर बि आहिनि, डायरेक्टर बि आहिनि, एक्टर बि आहिनि, TV फिल्म थिएटर बि कयो अथनि। ज़ाहिद हुसैन अबड़ो असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि। उनखां अलावा असांजो पंहिंजो प्यारो भाउ, तमामु सुरीलो आवाज़ु, तमामु बहितरीनु इंसानु अब्दुल्ला बलोच असां सां गॾु आहे, जेके सिंगर बि आहिनि, म्यूज़िक कंपोज़र बि आहिनि ऐं पोइट्री बि कंहिं वक़्त में कई अथनि। सो ॿिन्हिनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? तबियत सही आहे भाउ? सभिनि खां पहिरियां त मां तव्हांखे मुबारक ॾियणु चाहींदसि मलका ड्रामे जी, जो तव्हां माशाल्लाह करण वारा आहियो हींअर जल्दी। बसि इहा ई कोशिशि आहे, पेपर वर्क हले पियो हुनजो, महीनो ॾेढ थियो आहे, हाणे रिसेंटली मां बि जमा करायो। सही जो पिक्चराइज़ खां अॻु बि मां ॾाढी कोशिशि कंदो आहियां त हुनखे जेको कंसीव कयां। सही राइटर सां डिस्कस, पोइ उन में 2 महीना बि लॻंदा आहिनि, 3 महीना बि लॻंदा आहिनि। ईअं न हुनजे लाइ बि अफ़रा तफ़री कया, पाण बि कया, अदाकार बि अफ़रा तफ़री, उहो ड्रामो न बीहंदो आहे। सही मेन स्क्रिप्ट आहे, हुनखे 2 भेरा अचो 3 भेरा अचो, आहे स्क्रिप्ट कहाणी। बाक़ी केॾा बि हुन में पिलर आर्टिस्ट विझंदो, कहाणी न हूंदी त ड्रामो न हलंदो। हा, इहो त आहे।
मां ज़िंदगीअ में मुंहिंजे ख़्याल 24-25 सीरियल ठाहिया आहिनि इन ई हुन सां मां पंहिंजे इहो ई ट्रैक रखियो आहे त माना स्क्रिप्ट जेको आहे अॻु में हुन ते ख़्यालु करे माण्हू त उन्हनि जे कामयाबु थियण जो बि इहो ई मुख़्तलिफ़ चैनलनि ते इहो ई मुंहिंजो रहियो आहे सही त हिन भेरे बि इनशाला पहिरियों भेरो आहे लाड़काने मां आयो आहियां सीट जी मां हिते सही हिन चैनल ते मां कमु कया काफ़ी सारा दोस्त आहिनि साईं आहे असांजो प्रोड्यूसर साहब असांजो जोकियो साहब अला मालिक आहे इंशाल्लाह इंशाल्लाह सुठो प्रोजेक्ट थींदो ऐं उमेद आहे त सुठी मोट मिलंदी हिनखे इंशाल्लाह अब्दुल्ला बलूच साहब बि असां सां गॾु आहिनि कहिड़ा हाल आहिनि भाउ ठीकु आहियो तबियत सही आहे जी जी बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह असां ख़ुशि आहियूं तव्हां ठीकु आहियो मां बिल्कुलु ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह काफ़ी टाइम खां पोइ केटीन आया आहियो जी जी बसि कुझु मसरूफ़ियतूं हुयूं जिन जे करे न पिया अची सघूं ऐं साईं वारनि जी वॾी महिरबानी केटीएन वारनि जो मां थोराइतो आहियां अज़हर हुसैन जी वॾी महिरबानी आहे जिन असांखे मौक़ो ॾिनो आहे प्रोग्राम में इंशाल्लाह तमामु बहितरीनु प्रोग्राम इंशाल्लाह इंशाल्लाह इहो ॿुधायो त अॼुकल्ह कुझु नवां गीत ठाहे रहिया आहियो कुझु नवां गाना तव्हांजा मार्केट में अची रहिया आहिनि जी अल्हम्दुलिल्लाह नवां गाना बिल्कुलु कुझु आया बि आहिनि ऐं हाणे मां हिकिड़ा 2 क़सीदा रिकॉर्ड कराया हुआ अच्छा तमामु बहितरीनु उन में नवाण हुई सही ऐं अॼु बि जेको मां मवाद खणी आयो आहियां जेकी सिलेक्शन मां आंदी आहे इंशाल्लाह उहा बि नई आहे ऐं तमामु हुनजा लफ़्ज़ अल्फाज़ तमामु ख़ूबसूरत आहिनि इंशाल्लाह ताला ऑडियंस खे तमामु सुठो लॻंदो इंशाल्लाह त पोइ हींअर शुरूआत मुंहिंजे ख़्याल सां क़सीदे मां ई कजे हा जी हा बिल्कुलु क़सीदे मां बिल्कुलु असांखे ॿुधायो हिन जो शाइर आहे साईं अमीर गोरड़ साहब तमामु बहितरीनु शाइर आहे सही सो उमेद आहे तमामु बहितरीनु अली मौला जे इश्क में जेकी रहन मस्त मदां अली मौला जे इश्क में जेकी रहन मस्त मदां पोतन ले सुबह शाम आहे दबीर चवे समझा ओ मां जिया रे आहियां जन्नत में ॾाढो मज़ो आहे मौला जी मोहब्बत में ॾाढो मज़ो आहे मौला जी मोहब्बत में ईअं थो सम्झा ईअं थो सम्झा ईअं थो सम्झा ओ मां जिया रे आहियां जन्नत में ॾाढो मज़ो आहे मौला जी मोहब्बत में ॾाढो मज़ो आहे मौला जी मोहब्बत में
यासीन कुरान जी दिल्ला अली मौला ईमान जी दिल्ला यासीन कुरान जी दिल्ला अली मौला ईमान जी दिल्ला ओ अली मौला ईमान जी दिल्ला ॾाढो मज़ो आहे मौला जी मोहबत में ॾाढो मज़ो आहे मौला जी मोहबत में ईअं थो सम्झा ईअं थो सम्झा ईअं थो सम्झा ओ मां जीअरे आहियां जन्नत में ॾाढो मज़ो आहे मौला जी मोहबत में ॾाढो मज़ो आहे मौला जी मोहबत में वरतो दामन अमीर आलीअ जो जेको प्यारो आ प्यारे नबीअ जो वरतो दामन अमीर आलीअ जो जेको प्यारो आ प्यारे नबीअ जो ओ जेको प्यारो आ प्यारे नबीअ जो ॾाढो मज़ो आहे मौला जी मोहबत में ॾाढो मज़ो आहे मौला जी मोहबत में ईअं थो सम्झा ईअं थो सम्झा ईअं थो सम्झा ओ मां जीअरे आहियां जन्नत में ॾाढो मज़ो आहे मौला जी मोहबत में ईअं थो सम्झा ईअं थो सम्झा ईअं थो सम्झा ओ मां जीअरे आहियां जन्नत में ॾाढो मज़ो आहे मौला जी मोहबत में ॾाढो मज़ो आहे मौला जी मोहबत में ॾाढो मज़ो आहे मौला जी मोहबत में माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो प्यारो कसीदो ऐं उमेद आहे त तव्हांखे पसंदि आयो हूंदो वक़्तु आहे ब्रेक जो काले न वञो जल्दी हाज़िर था थियूं रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम 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 वेलकम बैक व्यूवर्स ॿीहर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में अच्छा सर तव्हां इहो ॿुधायो त जीअं तव्हां मूवी बि ठाही आहे फर्स्ट वीडियो फिल्म बि ठाही आहे तव्हां ऐं तव्हां फर्स्ट सिंधी सीरियल ASTN ते बि ठाहियो हो त इहो शौक़ु तव्हांखे डायरेक्शन जो या प्रोड्यूसर जो या हिन फील्ड में अचण जो इहो शौक़ु तव्हांखे कीअं थियो? ॾिसो मुंहिंजो वालिद साहब जेको सिनेमा ओनर हुयो सही त ज़ाहिर आहे हिकिड़ा फिल्म ॾिसणु ईंदा आहिनि त उनखे शौक़ु थींदो आहे मां कंटिन्यू वेठो उहा साॻी फिल्म ॾिसां उन ते तजुर्बो थींदो वेंदो न सही। भला जहिड़ो इहो मां बि अदाकार हुजां
सही त जेका महिरबान 85 में तव्हां ज़िक्र कयो 86 में त मां एज़ ए हीरो आयुमि हुन में प्रोडक्शन बि पंहिंजी हुई त उतो शौक़ु थियो वरी माशाल्लाह सां वरी मां 89 में हलियो वियुमि सिंध यूनिवर्सिटी सही उतो मास्टर्स कई पब्लिक एडमिनिस्ट्रेशन में उन विच में स्टेज ड्रामा बि कंदा रहियासीं पंहिंजा शौक़ु हलंदा हुआ वरी मोटी अची वरी STN अची वियो STN लाइ वरी सीरियल ठाहियो रीजनल जेको पाकिस्तान जो पहिरियों जेको तव्हां ज़िक्र करियो जी त उन में ॾाढियूं मुश्किलातूं थियूं हलण में उहो न पिया हलाइनि छो जो जेको हिकिड़ी लैंग्वेज में पियो हले बहरहाल हलायूं माण्हुनि खे तमामु उहो वणियो वरी पोइ उहो ई सिलसिलो हलंदो आयो वरी चैनल्स अची विया वरी चैनल्स जे कमु कयो 2000 खां पोइ उहे अची विया न सही हा तालीम खां पोइ वरी मां इहो कमु कयो पंहिंजे सिनेमा बिज़नेस पे हले पियो त इहो हितां ई शुरू थियो आर्ट पोइ वरी जेको मां वरी चैनलनि में जेको ॾिठो त हाणे मां चयो हाणे एज बि वधंदी थिए हाणे मां वेहण त स्क्रीन कयां भला सही सिनेमा जो तजुर्बो त हुयो न मूंखे हा उन्हनि जी कटक कुतर अंग्रेजी फिल्म पर तजुर्बो हॉलीवुड जी फिल्मुनि तो ईअं न आहे को पाकिस्तानी फिल्मुनि तो इन जे करे उहो ई स्टाइल उहो ई दिमाग़ में रखी मां उतो ई ठाहींदुमि कापी बि चई सघो था या उन्हनि जो जेको ॾिसो हो क्रिएटर आहिनि असां क्रिएटर आहियूं हुननि जे जेकॾहिं कापी आहे तव्हां लाड़काणे में चढ़ो कराची लाइ ईंदो त दादू जल्दी अची वेंदो आहे दादू ईंदो त मेड़ बि कोन ईंदी त ज़हन त माण्हू उहो ई रखे न पंहिंजो दिमाग़ त उहो ई रखे त पोइ मां हॉलीवुड थो कापी कयां छो असां कंटिन्यू हॉलीवुड जी फिल्मूं लॻंदियूं त इहा ख़बर ई न हूंदी त पाकिस्तान में छा थो ठहे कुझु बि ठहे थो ॿियो पाकिस्तान जा चंद डायरेक्टर हुया एकेडमिस्ट हुया शबाब किरानी हुयो असांजो नज़रुल इस्लाम हुयो परहेज़ मलिक हुयो अहिड़े क़िस्म जी वॾी लेवल हूंदी हुननि हिकिड़ी पंहिंजी उहो सॼो ॾिसो उन में 3 अदाकार हूंदा सही फिलर आर्टिस्ट कोन खणंदा त भाई ए बि आहे फलाणो आहे फलाणो फलाणो हाणे फिल्म हलंदी न हूंदी उहो बि बेसिक स्क्रिप्ट ते अॻुड़ी मां इहा ॻाल्हि करे न जेसिताईं फिल्म में स्क्रिप्ट न आहे तव्हांजो नदीम जी क़ुर्बानी आहे आईना हिकु ट्रेजर आहे हुन में पर फिल्मूं इहे 3-3 4-4 साल हलियूं आहिनि सिनेमाउनि में ऐं मेगा कास्ट वारियूं फिल्मूं सदाई स्क्रिप्ट जे करे किरी पवंदियूं त ठहियो भई हली वेंदी छो जो वॾा अदाकार आहिनि हुन में इहा सही ॻाल्हि आहे तव्हांजो स्क्रिप्ट अगरि सुठो आहे त तव्हांजी मेगा कास्टिंग बि हली वेंदी अदरवाइज़ तव्हांजी भले केतिरी बि मेगा कास्ट खणी छॾियो तव्हांजो स्क्रिप्ट पावरफुल न आहे त तव्हांजी मूवी नथी हली सघे इहो हक़ीक़त आहे अॼु त वरी ॾाढो अलबियो आहे न अॼुकल्ह त अॼुकल्ह जेके असांजूं माशाल्लाह पाकिस्तानी फिल्मूं ठहनि थियूं हाणे उन्हनि जी ॾिसो न हर ॿार खे मोबाइल हथ में तो एतिरो त वधी चुका आहिनि इहे तेलुगु वारा जो तेलुगु तो पाण जेको आहे बॉलीवुड कापी थी पई करे असांजो वरी लांग प्ले खे ठाहे वरी हुन में पाण गाना विझूं थियूं केरु ॾिसंदो सिनेमा में इन करे सिनेमा बंदि करे मां कराची हलियो हुयमि अच्छा सफ़ा वाइंड अप करे वाइंड अप कई मां बस कई मां हा फिल्मूं ई कोन्हनि अच्छा इहो मां जेका इहा न तव्हां जेकॾहिं उनखे वरी सां हिकिड़ो रिवाइव आणियो जेकॾहिं सिनेमा इंडस्ट्री जे अंदरि त सिंधी सुठी मूवीज़ ठाहियो सुठी स्टोरीज़ ॻोल्हियो या लिखरायो त नथो थी सघे ईअं थी सघे बिल्कुलु थी सघे पर सिंधी इन ते हीरी आहिनि घोड़ो हुजे कुआड़ी हुजे फलाणो हुजे ज़रूरी न आहे जेका शइ असां उन्हनि खे ॾेखारींदासीं ऑडियंस उहा ई एक्सेप्ट कंदी उहो त आहे न कलम ॾेखारींदो त कलम ॿार खणंदा हा त असांखे सुठा सुठा राइटर्स खपनि सुठो कॉन्टेंट खपे बेसिकली सुठो कॉन्टेंट जेकॾहिं असां वटि हूंदो तव्हांजे ज़हन में सुठा आइडियाज़ हूंदा ऐं तव्हां लिखराईंदा त मुंहिंजे ख़्याल सां सिंधी मूवीज़ वरी हलणु शुरू थी वेंदियूं हाणे कोशिशि आहे मां सुठे चैनल ते आयो आहियां हिननि जो हुनजो त मां चवां थो हिन जी प्लेटफॉर्म तो मां सुठी हिकिड़ी ठाहियां इंशाल्लाह आहे उमेद आहे इंशाल्लाह असांजी जेका थोरी चेंज हुजे हा दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि बेस्ट विशेस तव्हां सां गॾु आहिनि ऐं हीअ त KTN उहो प्लेटफॉर्म आहे जेको हर कंहिंखे ॿाहूं खोले करे वेलकम कंदो आहे भलीकार कंदो आहे ऐं हिन प्लेटफॉर्म तां रातो राति असां स्टार ठहंदे बि ॾिठो बिल्कुलु बिल्कुलु इलाही नाला आहिनि सो इन्हनि मां हिकिड़ो सितारो तव्हां बि आहियो जी इंशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह थींदासीं बि ऐं जेको असांजो हाल आहे हींअर तव्हांजे साम्हूं आहियूं इंशाल्लाह KTN सां तव्हांजी कुर्बत कॾहिं खां रही आहे KTN जी जेको शुरू में मूं प्रोग्राम कयो तक़रीबन 2019 में कयो हो मूं प्रोग्राम उन खां बाद में अल्हम्दुलिल्लाह काफ़ी प्रोग्राम कंदा रहूं पिया ऐं ॿिया बि जेके सैटेलाइट चैनल आहिनि सिंध TV धरती TV अल्हम्दुलिल्लाह उन्हनि मौक़ा सुठा ॾिना आहिनि असांखे ऐं ख़िदमत जो मौक़ो ॾियनि था असांखे जो असां अचूं था अल्हम्दुलिल्लाह इहो असांजो हिकिड़ो फ़न जेको ज़ाहिरी आहे हाणे एल्बम बि असांजी शइ जेकी मौसीक़ी सां रिलेटेड आहे इहा शइ एल्बम करणु थियो या महफ़िलूं प्रोग्राम जेके थिया या उन खां अलावा जेको असां चैनल ते प्रोग्राम कयूं था
इहो बि असांजे इन मौसीक़ी जो हिसो आहे। सही। सो ॾाढी ख़ुशी थींदी आहे, प्रोग्राम कंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह। अॼुकल्ह कीअं पिया हलनि प्रोग्राम्स वग़ैरह, उहो ई पहिरियां वारो दौरु आहे जीअं मतिलबु इलाही रश हूंदी हुई प्रोग्रामनि जी, या हाणे कुझु घटि थींदा था रहनि? जी हाणे छा आहे त अॻ में जॾहिं असां प्रोग्राम, मां बि तक़रीबन काफ़ी टाइम खां वठी ॻायां पियो, जॾहिं शुरू में असां प्रोग्रामनि में वेंदा हुआसीं त उन में माण्हू जी रशकश हूंदी ॾाढी, ऐं माण्हू कही ईंदा हुआ काफ़ी, माना जॻह न हूंदी वेहण जी। पर अॼुकल्ह भले सिंध जा केॾा बि वॾा आर्टिस्ट हुजनि त उन्हनि जे प्रोग्रामनि में बि असां रश एॾी कोन था ॾिसूं, छो त अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे फेसबुक आहे, यूट्यूब लॻो पियो आहे, सो माण्हू तव्हां लाइव वग़ैरह प्रोग्राम ॾिसनि पिया कनि पिया। बाक़ी हाणे जेके दिलि ख़ुलूस सां घुराइनि था त उहे ॼाणी जेके आहिनि, शादी जा घोट धणी जेके आहिनि, उहे ई महफ़िल में हूंदा आहिनि ख़ासि करे। बाक़ी आम जेको आवाम आहे उहो ख़ासि करे माना प्रोग्राम हली करे नथो अचे। हिकिड़ो हालात बि आहिनि ऐं पेट्रोल बि महांगो आहे ऐं इलाही बेरोज़गारी बि आहे, टेंशन्स बि आहिनि, मसला मसाइल बि आहिनि। कोशिशि इहा ई हूंदी आहे हर कंहिंजी त कोई बि जेकॾहिं प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करे थो त हिन टेंस माहौल में हिकिड़ो एंटरटेनमेंट जेको आहे न पब्लिक खे ॾिजे, चाहे उहो असां पंहिंजे KTN जे प्लेटफॉर्म था ॾियूं या आम पब्लिक कोई बि जेकॾहिं कोई इवेंट कराए थो शहर में या कंहिं ॿिए शहर में, हर कंहिंजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त एंटरटेनमेंट हुजे। पर हालात अहिड़ा आहिनि जो कोई अचण लाइ तयार बि कोन्हे को। हाँ जी, हक़ीक़त आहे छा आहे त अॼुकल्ह दौरु जेको हले थो हर माण्हू परेशान आहे, बिल्कुलु आहे। ऐं अॼुकल्ह जेके प्रोग्राम बि माण्हू कराइनि था त मुंहिंजे ख़्याल में लिमिटेड, ऐं ख़ासि करे जेके वॾा माण्हू जेके नाला जिन जा खणजनि, जेके माना ख़ुशि माण्हू हुजनि, पैसे ॾोकड़ वारा, उहे ई फ़नकार खे माना अरेंजमेंट करे सघनि था। लाज़मी आहे उनजी फीसूं हुन या जेको प्रोग्राम अरेंजमेंट करणु आहे, उनखे सिंगारण करणु, डेकोरेट वग़ैरह, उहो लाज़मी आहे ग़रीब माण्हू नथो करे सघे। सही। सो उन जे करे अॼुकल्ह हिकु त फ़नकार ख़ासि करे उन्हनि खे दावतूं मिलनि थियूं जंहिंजो नालो थी थो वञे, उन्हनि खे दावतूं ख़ासि करे माना उहे बि माना जेके वॾा माण्हू आहिनि, जेके मां कंहिंजी फरमाइश थी वाह घुराए ॾे असांखे फ़लाणो फ़नकार, पोइ उनखे घुराइनि था। बाक़ी अल्हम्दुलिल्लाह असांखे बि जेको दिलि सां घुराईंदो आहे, इज़त ॾींदो आहे, ज़ाहिरी आहे फ़नकार खे इज़त खपे, रोज़ी नसीब हूंदी आहे जेतिरी लिखियल हूंदी आहे। अच्छा अब्दुल्ला भाई, इहो ज़रूरु मूंखे ॿुधायो जो त तव्हां बलोची सॉन्ग्स बि ॻाया आहिनि? हाँ जी, मां बलोची सॉन्ग ॻाया आहिनि। दरअसल असां बाइकास्ट मां पाण बिरो ई आहियां, ऐं बिरावी सॉन्ग जीअं अख्तर चन्नाल साहिबु, उहो बिरो ई आहे असांजो। सो दाना पे दाना उन मशहूरु गीत ॻायो हुयो। सो काफ़ी मां बलोचिस्तान बि वेंदो आहियां प्रोग्रामनि ते, हाणे ख़ुशदार हुउसि मां प्रोग्राम ते, पंहिंजी माना ज़बान में मूंखे घुराईंदा आहिनि, उते प्रोग्राम कंदो आहियां उन्हनि जा। ऐं उन खां अलावा छो त सिंधी ज़बान वरी असांजी एॾी हिकिड़ी माना ॼण चिटी आहे जो जावाब सिंध में आहियूं, असांजो असुलु मेहर सां वास्तो आहे। सो ॼण जॾहिं बलोचिस्तान वेंदा आहियूं त उहे चवंदा आहिनि त यार तव्हां सिंधी बिरो ई आहियो। असां चवंदा यार तव्हां चई सघो था, छो त असां ज़ाहिरी आहे सिंध जो खाधो आहे, सिंध में ॼावा आहियूं, असांजी ज़बान जेकी आहे सो तव्हांजे अॻियां त वाक़ई सिंधी ॼण लॻंदी। सो अल्हम्दुलिल्लाह ॾाढी इन फन जे हवाले सां अल्हम्दुलिल्लाह ॾाढी इज़त अल्लाह पाक ॾिनी आहे। माशाअल्लाह। पोइ इन ई ॻाल्हि ते छा था ॿुधायो असांखे? जी हींअर बि तव्हांखे तमामु बहितरीनु लफ़्ज़ आहिनि, नवां लफ़्ज़ आहिनि। डॉक्टर आशिक़ जखरानी साहिबु आहे, कराची खां शाइर आहे, तमामु सुठो शाइर आहे, तव्हांजे पेश नज़र कयूं गीत। घड़ी मुखा ये न रुस जानी, घड़ी मुखा ये न रुस जानी, मुझो कोई लो मुझे तरस जानी, मुझो को लो मुझे तरस जानी। घड़ी मुखा ये न रुस जानी, घड़ी मुखा ये न रुस जानी, मुझो खोलो मुझे तरस जानी, मुझो कोई लो मुझे तरस जानी।
जा करे वायदा मुसा वफाई जा तेरा दिल गई वरी न खस जानी मुझो कोई लो मुझे तरस जानी मुझो कोई लो मुझे तरस जानी खड़ी खड़ी मुखा ये न रुस जानी मुझो कोई लो मुझे तरस जानी मुझो कोई लो मुझे तरस जानी थोरो कर क्या सुहाने पो ऊपर जी थोरो कर क्या सुहाने पो ऊपर जी बाहों को बधाए मुझे दिस जानी मुझो कोई लो मुझे तरस जानी मुझो कोई लो मुझे तरस जानी खड़ी खड़ी मुखा ये न रुस जानी मुझो कोई लो मुझे तरस जानी मुझो कोई लो मुझे तरस जानी आशिक वली जखरानी चवे डॉक्टर आशिक वली जखरानी या बेदर इंसान कुछ जानी बेहतर इंसान कुछ जानी मुझो कोई लो मुझे तरस जानी मुझो कोई लो मुझे तरस जानी खड़ी खड़ी मुखा ये न रुस जानी खड़ी खड़ी मुखा ये न रुस जानी मुझो कोई लो मुझे तरस जानी मुझो कोई लो मुझे तरस जानी है मुझो कोई लो मुझे तरस जानी मुझो कोई लो मुझे तरस जानी। वाह वाह, बेहतरीन बेहतरीन, इहो बि ज़बरदस्त तव्हांजो सॉन्ग।
ब्रेक वठंदासीं ऐं जल्दी हाज़िर था थियूं। रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम 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 वेलकम बैक व्यूवर्स। वे तव्हांखे भलिकार कंदासीं ऐं मां खिलियसि इन जे करे जो ओचितो जेको आहे न म्यूज़िक हिकदमि वॻी ऐं मुंहिंजो ध्यानु कंहिं ॿिए पासे इन जे करे जेको आहे इहे ई मज़ा हूंदा आहिनि लाइफ जा। सर तव्हां इहो ॿुधायो त तव्हांजी एजुकेशन किथां जी आहे, तव्हांजी पढ़ाई किथां एजुकेशन त लाड़काणे में शुरू थी, मैट्रिक फर्स्ट ईयर उते ई हुई, बीएससी बि उते ई, पोइ वरी सिंध यूनिवर्सिटी में पब्लिक एडमिनिस्ट्रेशन में मास्टर्स कई। अच्छा माशाल्लाह, सही। बस इहे मास्टर थी विया, नौकिरी वग़ैरह न कई, बिजनेस ते घणो वधीक ख़्याल हो। सही। त इहो सॼो शो बि बिज़ी आहे, सिनेमा बि उहो ई थियो। त इहो बि हिकिड़ो बिज़नेस आहे माशाल्लाह। लाड़काणे में फर्स्ट केबल नेटवर्क बि असांजो ई हुयो। अच्छा अच्छा, सही। उहो असांजो ई हुयो। सिनेमा वारो सॼो वरी स्टेज प्लेस बि, इहे त हाणे इहे फेस्टिवल थिया आहिनि, उन्हनि दौरनि में ई मां 2000 में 1999 में मुंहिंजे सिनेमा में फर्स्ट जेको थियो उहो 40 ड्रामनि ते मुश्तमिल हो। अच्छा। जिन खे अवार्ड्स वग़ैरह ॾिनासीं। वाह वाह। हे त फेस्टिवल हाणे था कनि वॾे मुआंडर पत 8 कयासीं 9 कयासीं, पर 40 ॾींहं कंटिन्यू उन ते मुख़्तलिफ़ शहर बि हुया हुन में। ऐं तव्हांखे इहा बि ख़बर हुजे लाड़काणो सभिनी खां वधीक जेको आहे हुन में नाटक मंडलियूं आहिनि, स्टेजूं कंहिं शहर में बि न आहिनि। 72 नाटक मंडलियूं आहिनि, जेकॾहिं 5 बि अदाकार हिकिड़े मथां त घणा थिया, सही। 350 अदाकार आहिनि, हेॾा एक्टर आहिनि हुते। अच्छा, त हाणे इहे जेके बि मतिलबु थिएटर्स वग़ैरह आहिनि उहे लाड़काणे में नथा थियनि? थियनि था न, थियनि था, सभिनी खां वधीक था थियनि था उते बि। आर्ट्स काउंसिल आहे हुते। सही। हा। त पर घणो करे जेके असां जेके मां जेके ॿुधंदी आहियां उहे कराची में घणो पिया थियनि न, तव्हां हिते रहो था इन जे करे। इन जे करे हा, ॾिसो डिस्ट्रीब्यूट त थियल आहिनि, हर जाते जाते आर्ट्स काउंसिल आहिनि उते थियनि था। हैदराबाद बि आहे, हैदराबाद में थींदा आहिनि, पर लाड़काणे में वधीक थींदा आहिनि। अच्छा, तव्हांजे उस्तादनि ते जेकॾहिं ॻाल्हि कजे त तव्हांजा उस्ताद केरु रहिया आहिनि डायरेक्शन में या एक्टिंग जा, या तव्हां कंहिंखां इंस्पायर रहिया आहियो? इंस्पायर रहियो जीअं पीटीवी त हाणे तव्हां छा था सम्झो, पीटीवी जा दोस्त हुया असांजो, मंजूर मक्सी साहब हो, मंजूर कुरैशी साहब हुयो, बेदिल मशहूर साहब हुयो। इन्हनि खां ॾिसी सिखियासीं, इंस्पायर थियो ऐं इंस्पायर थियासीं। सम्झायो बि उन्हनि, मंजूर कुरैशी साहब त गिटार पटींदो हो त न हे हीअं, न हे हीअं, हे हीअं। मां जेको लास्ट ड्रामो कयो हुयो ARY ज़िंदगी ते बदबख्त, उन में मंजूर कुरैशी साहब हुया हुन में, ऐं मुंहिंजे सहुरे जे कैरेक्टर में हुया। त लिटरली मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त मंजूर कुरैशी साहब जे साम्हूं परफॉर्म करणु जेको आहे न वॾो इम्तिहान आहे। ऐं हिकिड़ो ऑफिस सीन ई हुयो जंहिं ते वाइट बोर्ड ते मूंखे कैलकुलेशन करणी हुई, ऐं ज़ाहिर आहे उन टाइम त कैलकुलेशन असांखे जस्ट हिकिड़ो मतिलबु करिणो ई हुयो, सीन ई करिणो हुयो, त मां जेका कैलकुलेशन कयां पई उहा ग़लति हुई। त उन ते बि सर मूंखे दड़का ॾिना, चई किरण यू आर डूइंग रॉन्ग। त मां उन ते सर खे चयोमांसि सर सीन ही करवाना, चई नहीं प्रॉपर करो कैलकुलेशन। मतिलबु एॾा मतिलबु हू परफेक्ट इंसान आहिनि, चाहे उहो हुननि जी एक्टिंग हुजे या कंहिं ॿिए खे सम्झाइणी हुजे, पर ही असांजा सीनियर्स आहिनि, असां इन्हनि खां सिखिया आहियूं। ऐं जॾहिं बि असांखे कोई सीनियर असांखे सेखारींदो आहे या ॿुधाईंदो आहे त असांखे सुठो लॻंदो आहे। पर सॉरी टू से अॼुकल्ह जा जेके जूनियर्स आहिनि, जेकॾहिं असां उन्हनि खे कुझु चवंदा आहियूं त हुननि जो ब्लड प्रेशर वधी वेंदो आहे। सही था चओ त भई असांखे छो था सेखारियो पिया, असां त पाण ई हर फन मोल लॻा पिया आहियूं, इहा हक़ीक़त आहे। सो इन जे करे मां थोरो अवॉइड कंदी आहियां, कंहिंखे कुझु कोन चवंदी आहियां। टिकटॉकरनि ते मां थोरो ॻाल्हायां। ज़रूरु ज़रूरु। हा, त उहे बि त 5-6 भेरा पाण खे भरनि था, पोइ जेको सुठो आयो हा न। असांजा मेकअप आर्टिस्ट 2 कलाक था कनि, हुन में पाण ई फिल्टर अहिड़ा आहिनि, अहिड़ो फिल्टर थो अची वञे, असां भुलिजी था वञूं अलाए केतिरो को हसीना, अलाए छा मसइलो आहे। उहो उन सां मेकअप में बि परेशान आहिनि। त टिकटॉकर मां ॾाढा ईंदा आहिनि त ड्रामनि में खणो, मां चयो भाई इहो टिकटॉक थो भरे, पराए हुन ते चप थो चोरे, ख़ुदा खे मन। मां हिकिड़ो पेज ॾिनो, मां जंगा न कंदई। असां वटि जंहिंमहिल ॻाढ़ी बत्ती ॿरंदी आहे न त साहु निकिरींदो आहे माण्हूअ जो, पोइ असांखे वटि माण्हू चवंदा यार तव्हां नओं टैलेंट नथा खणो। मां चवंदी आहियां सर तव्हांखे कैमरा सां दोस्ती करणी, दोस्ती हुजणु खपे न। जेसीं ताईं तव्हां कैमरा सां दोस्ती न कंदा तेसीं ताईं तव्हां परफॉर्म न करे सघंदा।
बिल्कुलु सही था। ऐं तव्हां विसारे छॾियो तव्हांजे आसे पासे हा, में न, केरु न, बि न। वेठो, कुझु बि न, कैमरा सिर्फ़ु तव्हां ई कैमरा हा। बस, या तव्हांजी दोस्ती पकी आहे त पोइ हा बिल्कुलु, इहा स्टेज जी कंपेयरिंग आहे। इहो ॾिसंदा न आहियूं जेको 5000 माण्हू वेठा आहिनि, 6000 वेठा आहिनि, बसि ठीकु आहे, माइक आहे, माण्हू वेठा आहियूं, ॻाल्हायूं था। सही हा, इहो सेम ॻाल्हि आहे न, हिकिड़ी कैमरा आहे, भले 5000 माण्हू हुजनि, बोथ आर इक्वल, ॻाल्हि साॻी हूंदी सही आहे। ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे, इहो बिल्कुलु इहो ईअं आहे। टेंशन जो ॻाल्हि जो उहो कॉन्शियस थींदो, हुते बि थींदो, हुते बि थींदो। बिल्कुलु ईअं ई आहे, बिल्कुलु ईअं। तव्हां कंहिंखां जेको आहे इंस्पायर थिया तव्हांजी लाइफ में कोई अहिड़ो सिंगर जंहिंखे तव्हां ॾाढो पसंदि कंदा हुजो ऐं तव्हां चाहींदा हुजो त मां हिन जहिड़ो ॻायां? हाँ जी, तमामु बहितरीनु ॻाल्हि कई। मां जॾहिं नंढो हुयुसि उन टाइम में 1994 जी ॻाल्हि आहे मुंहिंजे ख्याल में, जंहिं टाइम में शमन मीराली साहब जो वॾो हिकिड़ो उरूज हुयो ऐं उहा शाइरी बि बहितरीनु ॻाईंदा हुया ऐं उन्हनि जो जेको माना अंदाज़ हुयो या मौसीक़ी ज़हूर ख़ान ज़ेबी जी हुई। मां नंढो ई हुयुसि त मूंखे माना शौक़ु, माना हिकिड़ो आवाज़ को दिलि खे माना मुंहिंजे छुए वियो ऐं मूंखे तमामु सुठो लॻो। पोइ मां शौक़ु मूंखे ॾाढो थियो माना उस्ताद खे ॿुधण जो। सही। पोइ उन जूं कैस्टूं मां वठंदो हुउसि, कंदो हुउसि। पोइ मूंखे एॾो माना उन्हनि जो अंदाज़, आवाज़ या हिकिड़ो गीत जेके हुननि ॻाया उन टाइम में मूंखे वणंदा। मां इहे सभु हिकिड़ो चकर गीत ॿुधंदो हुउसि त मूंखे सॼो यादि थी वेंदो। सो अल्हम्दुलिल्लाह तमामु मां उन्हनि खे शौक़ सां ॿुधंदो हुउसि ऐं उन खां पोइ मूंखे इहो न हो त मां उस्ताद जहिड़ो ॻायां, अंदाज़ त मुंहिंजो पंहिंजो ई आहे। या शमन मीराली जॻह त हुनजा पुट नथा वठी सघनि, बाक़ी रहियो मसइलो कापी त कापी आहे न, असुलु असुलु आहे। सो मां एक्सपायर जेको मां जेको दिलचस्पी जेकी मूंखे थी, मूंखे उस्ताद शमन मीराली साहब। सही, नो डाउट शमन मीराली साहब लेजेंड सिंगर आहिनि असांजे सिंध जो, छा बल्कि इंटरनेशनली वॾो नालो आहे। सो असां त कोशिशि पंहिंजी तरफ़ां पूरी कंदा आहियूं त सर कंहिं ॾींहुं टाइम ॾियनि ऐं मुंहिंजे शो में अचनि। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां सर जो इंटरव्यू कयां ऐं इंशाअल्लाह उहो ॾींहुं बि जल्द ईंदो। सो वॾी महिरबानी। तव्हां ॿिन्ही जी वेंदे वेंदे तव्हांखां गानो ज़रूरु ॿुधंदासीं ऐं तव्हां कोई लास्ट में मैसेज ॾियणु चाहींदव? लास्ट मैसेज इहो आहे त बाबा ख़ुदा खे हुन स्क्रिप्टनि ते ख़्यालु कयो, बसि मुंहिंजो को बि न आहे। स्क्रिप्ट खे नथा ॾिसनि, राति जो बस ते एक्टर खे घुराइनि था, हुनखे राति जो बि ख़बर न आहे त सुबुह जो मूंखे कमु कहिड़ो करिणो आहे। या सही ॻाल्हि था कयो। हुनखे वीचारे खे प्रॉपर कैरेक्टर ख़बर कोन हूंदी आहे, हुनखे इहा ख़बर कोन हूंदी आहे त मूंखे परफॉर्म छा आहे करिणो, मुंहिंजा डायलॉग्स छा आहिनि, मुंहिंजी ड्रेसिंग छा आहे। सभिनि खां पहिरियां त मुंहिंजी ड्रेसिंग छा आहे, मुंहिंजो जेको कैरेक्टर आहे उहो शहरी आहे, ॻोठाणो आहे, मिडिल क्लास आहे, हाई फाई आहे, मतिलबु इन शइ ते ध्यानु कोन्हे को। या सही ॻाल्हि आहे, इहो ई मैसेज आहे। ज़बरदस्त मैसेज, स्क्रिप्ट ते ख़्यालु करणु ज़बरदस्त। तव्हां कोई मैसेज ॾींदा? जी बसि असां इहो मैसेज ॾींदासीं त जेको बि थी सघे कंहिंखां, केरु कंहिंसां चङाई करे, केरु कंहिंजे कमु अचे। ऐं अॼुकल्ह धोखो फ्रॉड ॾाढो आम थी वियो आहे ऐं माण्हुनि खे अलाह जे ख़ौफ़ खां रुॼणु खपे। ऐं जेको इंसान खां नथो थी सघे उहा सिधी ॻाल्हि कनि माण्हू। ऐं बसि इहो आहे जो अलाह जी इबादत कनि, निमाज़ पढ़नि, छो त तव्हांखे ख़बर आहे दुनिया त आहे हूअं ई फ़ानी। हे जेको असां आहियूं उते टेम्परेरी आहियूं, बसि अलाह बहितर कंदो जेको आहे इंशाअल्लाह। जी व्यूअर्स, आई होप त तव्हांखे शो पसंदि आयो हूंदो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी तमामु बहितरीनु शाइर आहे सकरन जो साईं अली नवाज़ अज़मी साहब आहे। आजियानो सॉन्ग आहे, तव्हांजे पेश नज़र आहे। मुझो महबूब आयो ओ मुझो महबूब आयो ओ जेले घर मुँह सजायो मुझो महबूब आयो ओ जेले घर ही सजायो मुझी दिल जो दिल पर आयो से जो बिछायो मुझो महबूब आयो ओ मुझो महबूब आयो ओ जेले घर मुँह सजायो मुझी दिल जो दिल पर आयो से जो बिछायो मुझो महबूब आयो। सोहणी टोरवा ओ
मानवा आयो थी मेहमानवा ओ मौला रखियो मुझो मानवा मुझी दिल जो दिल पर आयो से जू विछायो मुझो महबूब आयो ओ मुझो महबूब आयो ओ जेल घर मुँह सजायो मुझी दिल जो दिल पर आयो से जू विछायो मुझो महबूब आयो हज़मी हुई दिल में सदा ओ पूरी कई मुझी खुदा हज़मी हुई दिल में सदा ओ पूरी कई मुझी खुदा मुझी दिल जो दिल पर आयो से जू विछायो मुझो महबूब आयो ओ मुझो महबूब आयो ओ जेल घर मुँह सजायो मुझो महबूब आयो ओ जेल घर ही सजायो मुझी दिल जो दिल पर आयो से जू विछायो मुझो महबूब आयो ओ मुझो महबूब आयो ओ जेल घर मुँह सजायो मुझी दिल जो दिल पर आयो से जू विछायो मुझो महबूब आयो ओ मुझी दिल जो दिल पर आयो से जू विछायो मुझो महबूब आयो